अस्सलाम वालेकुम। वेलकम टू माय चैनल द सेपीन सिंधी अकेडमी। अॼु असां IBA जे तरफ़ां ॾिनल जूनियर साइंस टीचर जे लाइ लर्निंग स्टाइल वार्क जे बारे में तफ़सीली पढ़ंदासीं। वार्क हिकु लर्निंग स्टाइल आहे पेडागॉजी जो। वार्क में वी ते विज़ुअल, ए ते ऑरल या ऑडिटरी ऐं आर ते रीडिंग एंड राइटिंग ऐं के ते काइनेस्थेटिक। वार्क लर्निंग स्टाइल तजवीज़ ॾिनो वियो हुयो नील फ्लेमिंग जे तरफ़ां। वार्क लर्निंग स्टाइल जो मतिलबु छा आहे? इन जो मतिलबु आहे त माण्हू सिखनि था आमतौर ते शयुनि खे ॾिसंदे या ॿुधंदे या पढ़ंदे या पंहिंजे हथनि सां कंदे। वार्क मॉडल जो मेन मक़सदु आहे त शागिर्दनि जी या लर्नर्स जी तरजीहात खे सम्झणु, त उहे कहिड़े ज़रिए सिखणु चाहिनि था, ॾिसण जे ज़रिए या लिखण जे ज़रिए या ॿुधण जे ज़रिए या उहे पंहिंजे शयुनि खे हथनि सां करण जे ज़रिए सिखण खे तरजीह ॾियनि था। एग्ज़ाम्पल्स ऑफ विज़ुअल लर्निंग। विज़ुअल लर्निंग जा कुझु मिसाल। विज़ुअल लर्निंग यादि आहे न, लर्निंग बाय विज़न याने ॾिसी करे सिखणु। मिसाल भिति ते लॻल चार्टनि मां सिखणु या तस्वीरूं इस्तेमालु कंदे ॾिसी करे सिख्या हासिलु करणु। वरी फ्लो चार्ट जो इस्तेमालु करे ॾिसंदे शयुनि खे या वीडियो क्लासिस जे ज़रिए सिखणु। ॿियो आहे ऑडिटरी या ऑरल लर्निंग याने लर्निंग बाय लिसनिंग, ॿुधंदे सिखणु। हाणे उन जा कुझु मिसाल पढ़ंदासीं। तक़रीज़ूं ॿुधी करे तक़रीरुनि जे ज़रिए सिख्या हासिलु करणु या उस्ताद जा लेक्चर ॿुधी करे उन जे ज़रिए सिख्या हासिलु करणु या कहाणियूं ॿुधी करे उन जे ज़रिए सिख्या हासिलु करणु। टियों मॉडल में आहे रीड एंड राइट लर्निंग याने लर्निंग बाय रीडिंग एंड राइटिंग। उन जा कुझु एग्ज़ाम्पल्स पढ़ंदासीं। कुझु शागिर्द मुताले खे तरजीहात ॾींदा आहिनि, किताबनि खे पढ़ी करे सिख्या हासिलु कंदा आहिनि। कुझु राइटिंग याने लिखत जे ज़रिए सिख्या हासिलु कंदा आहिनि, कुझु वरी नोट्सनि जे ज़रिए सिख्या हासिलु कंदा आहिनि। चौथों नंबर आहे काइनेस्थेटिक याने लर्निंग बाय डूइंग, पंहिंजे हथनि सां कमु कंदे उन जे ज़रिए सिखणु। उन जा मिसाल आहिनि प्रैक्टिकल जे ज़रिए सिखणु या तजुर्बनि जे ज़रिए सिखणु या मॉडल ठाहे उन जे ज़रिए सिख्या हासिलु करणु। थैंक्स फॉर वॉचिंग। वधीक वीडियोज़ लाइ चैनल खे सब्सक्राइब कंदा। नेक्स्ट वीडियो में हिन मॉडल जी टेस्ट वरिती वेंदी।